रहीम अस्सलाम वालेकुम जनाब, मां इंसाफ अली मेमन तव्हांजे मुंहिंजे सिंधी चैनल समझो ऐं सम्झायो सां गॾु चैनल ते नवां आहिनि उन्हनि खे प्लीज़ रिक्वेस्ट आहे त उहे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कनि। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक करे बेल जे आइकॉन खे ज़रूरु दबाइनि। ईअं करण सां ईअं थींदो जो मुंहिंजी नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचंदी, तव्हां उनखे ॾिसी फ़ाइदो वठी सघंदव ऐं मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। जनाब, अॼोकी एप्लीकेशन जेका मूं तव्हांजे लाइ सिलेक्ट कई आहे उन जी ख़ुशूसियत इहा आहे त जीअं सपोज़ कयो को टेक्स्ट मैसेज आहे या किथे भी तव्हां जेकी शइ जीअं तव्हांजी एड्रेस आहे, तव्हांजी ईमेल एड्रेस आहे या तव्हांजी घर जी एड्रेस आहे या को अहिड़ो टेक्स्ट आहे जेको बार बार यूज़ कयो था ऐं तमामु लॉन्ग आहे ऐं तव्हां उनखे लिखण में तव्हांखे टाइम लॻे थो, त हाणे आउं हिकिड़ी अहिड़ी एप्लीकेशन वटि खणी आयो आहियां जंहिंमें सिर्फ़ु तव्हांखे हिकिड़ो कोड लिखणो पवंदो ऐं उनखे जीअं ई क्लिक कंदव त उहा सॼी शइ जेका आहे उहा उते लिखिजी वेंदी। हाणे सपोज़ आउं जीअं तव्हांखे ॾेखारियां थो, हीअ एप्लीकेशन आहे टेक्स्ट पेन जे नाले सां। टेक्स्ट पेन खे खोलींदासीं। हाणे हिते जीअं ई खोलींदव त इनखे सभिनी खां पहिरीं त इनखे ऑन करणो पवंदो। ऑन करण खां पोइ उन जो लुक तव्हांखे इन तरह जो मिलंदो ऐं हिते प्लेस जो जेको निशान आहे इनखे क्लिक कंदव। क्लिक करण खां पोइ फ़हिरिस्त जी लिखंदव। हाणे सपोज़ कयो हिते तव्हां जेका शइ आहे उनखे इस्तेमालु करणु चाहियो था या उनखे बार बार यूज़ कयो था ऐं उनखे लिखण में तव्हांखे तकलीफ़ थिए थी त उनखे सपोज़ को कोड ॾियणु चाहियो था। हाणे सपोज़ कयो आउं हिते S लिखां थो, S इनखे मूं कोड ॾिनो ऐं जेका लाइन जेका आहे जेका आउं लिखणु चाहियां थो उहा आहे जीअं सपोज़ कयो आउं हिकिड़ी तव्हांखे सिर्फ़ु ट्राई करण जे लाइ हाउ आर यू जो हाणे इन लाइन खे बार बार लिखण तव्हांखे तकलीफ़ थी थिए ऐं तव्हां सिर्फ़ु कोड जे ज़रिए लिखणु चाहियो था। हीअ करण खां पोइ उनखे पोइ एरो जो जेको निशान आहे इनखे क्लिक कंदव। हाणे तव्हां किथे बि मैसेज में वञी तव्हां लिखंदव। हाणे जीअं सपोज़ कयो हीअ मैसेज में वञी तव्हांखे हिते हाउ आर यू लिखणो आहे त सिर्फ़ु S लिखो। S लिखंदव त ही राइट जो निशान जेको मथे आयो आहे इनखे क्लिक कंदव। इनखे क्लिक करण सां ॾिसो हाउ आर यू अची वियो आहे। हाणे जेका बि लाइन तव्हांखे यकदम लिखणी आहे बार बार यूज़ थिए थी ऐं उनखे शॉर्टकट ॾियणो आहे, शॉर्टकट की ॾियणी आहे त उहो तव्हां ॾेई सघो था ऐं किथे बि तव्हां इस्तेमालु करे सघो था, व्हाट्सअप में, फेसबुक ते, मैसेज में। हाणे सपोज़ कयो हिकिड़ी ॿियो तव्हांखे आउं ॿुधायां थो। हाणे हिन में जेकॾहिं असां डेट ॾियणु चाहियूं था, हाणे डेट सपोज़ हिते ॾियणु चाहियूं था, मूं वटि हिते अॻे ई मूं उनखे सेव करे छॾियो आहे। जेके तव्हां शॉर्टकट की जंहिं शयुनि खे ॾींदव त उन्हनि जो सॼो हिते तव्हांखे रिकॉर्ड मिली वेंदो। हाणे हिते जेके मूं शॉर्टकट ॾिनियूं आहिनि उहो सभु हिते अची वियूं आहिनि। हाणे हिते मूं B जे नाले सां शॉर्टकट ॾिनी आहे जंहिंमें डेट तव्हां लिखी सघो था, मंथ लिखी सघो था। हाणे मूं हिते करे छॾियो आहे, इन करे आउं दुबारा कोन थो करणु चाहियां। तव्हां करणु चाहियो त करे सघो था। खोड़ सारियूं शयूं जेके आहे बार बार लिखणियूं हूंदियूं आहिनि उनखे तव्हां शॉर्टकट की ॾेई सघो था। हाणे मूं हिते जेका की ॾिनी आहे, हाणे सपोज़ कयो हिते जेकॾहिं मूंखे लिखणो आहे, डेट लिखणी आहे त डेट लिखण जे लाइ B लिखी ऐं जीअं राइट जो निशान क्लिक कंदुसि त तव्हां ॾिसी सघो था हिते डेट जेका अॼोकी डेट आहे उहा अची वई आहे। इन तरीक़े सां तव्हां इन एप्लीकेशन जी मदद सां का बि जेका लाइन आहे या फ़हिरिस्त आहे या जुमिला आहिनि जेके बार बार यूज़ थियनि था ऐं उनखे तव्हांखे लिखंदे थोरी तकलीफ़ थिए थी या महसूसु थिए थी त उनखे शॉर्टकट कीज़ जे ज़रिए इस्तेमालु करे सघो था। हिकु बहितरीनु एप्लीकेशन आहे, इनखे ज़रूरु हिकिड़ो दफ़ो इस्तेमालु कयो। तमामु सुठी एप्लीकेशन आहे। हाणे इन सां गॾु अॼोकी वीडियो खे आउं हिते ई ख़तमु करियां थो, पर मुंहिंजी रिक्वेस्ट इहा ई आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं मूंखे लाइक कयो। मुंहिंजे वीडियोज़ खे मूंखे लाइक्स जी बि ज़रूरत आहे, सब्सक्राइबर जी बि ज़रूरत आहे ऐं तव्हांजी जेकॾहिं महिरबानी हूंदी त मूंखे मुंहिंजे चैनल बि प्रोमोट थींदो ऐं मूंखे बि ख़ुशी थींदी। इन सां गॾु अॼोकी वीडियो खे आउं ख़तमु करियां थो, पर सभिनी खां पहिरीं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ एप्लीकेशन प्ले स्टोर में कीअं तव्हां डाउनलोड कंदो। प्ले स्टोर में तव्हां हिते टेक्स्ट पेन लिखी ऐं सर्च कंदो त तव्हां ॾिसी सघो था खोड़ सारियूं शयूं तव्हांखे हिते मिली वेंदियूं। फर्स्ट वन जेका एप्लीकेशन आहे इनखे क्लिक कयो। हाणे इहा मूं वटि इंस्टॉल थियल आहे, तव्हां वटि थींदी। इन जी रेटिंग बि तमामु बहितरीनु आहे, तव्हां ॾिसी सघो था 4.6 जी रेटिंग आहे ऐं तक़रीबन 10,000 माण्हुनि इनखे डाउनलोड कयो आहे। बल्कि आउं ईअं चवां त इन खां मथे माण्हुनि डाउनलोड कयो आहे ऐं उनखे इस्तेमालु कनि पिया। तव्हांजे लाइ हिकु बहितरीनु एप्लीकेशन आहे, इनखे ज़रूरु हिकिड़ो दफ़ो ट्राई कयो ऐं इन जो लिंक आउं तव्हांखे पंहिंजे वीडियो जी डिस्क्रिप्शन में बि ॾेई छॾंदुसि, उतां बि तव्हां इनखे इंस्टॉल करे सघो था। इन सां गॾु आउं तव्हां खां इजाज़त वठां थो। इन दुआ सां अल्लाह तव्हांखे ख़ुशि ऐं आबाद रखे। अल्लाह हाफ़िज़।